الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطان، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد. ما بعد، آداب النبوية. अॼु दर्स जेको हूंदो आदाब नबवीअ जो 19 नंबर हक़ तरीक़, रस्ते जो हक़, वाट जो हक़। अचण वञण जा माण्हू जेके जिथे अचनि था, किथे बि असां जीअं पाकिस्तान में वाटुनि में वेहंदा आहिनि, दुकाननि ते, होटलुनि ते या ओताकुनि ते, इन्हनि जो बि इस्लाम में असांखे अल्लाह ताला हुकुम या अहकाम ॾिना आहिनि। असांखे इन शइ जो संभाल करिणो पवंदो, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों त इस्लाम में इन शइ खां झले छॾियो त रोड रस्तनि में माण्हू वेहे न। पोइ सहाबिन चयो, या रसूल अल्लाह ॿुधल न, असां किथे वियूं या रसूल अल्लाह, किथे ज़रूरु किथे ॿाहिरि वेहंदासीं, कचहरी कयूं, हाल अहवाल माण्हुनि खां वठूं। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इनकान ला बुद्ध, इहा हदीस अबू सईद अल ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, क़ाल इय्याकुमुल जुलूस फी तुरुक़ात, मतां वेहो रस्तनि ते, वाटुनि ते। फ़क़ालू या रसूल अल्लाह मा लना मिन मजालिसिना बुद्ध, असां छा कयूं, किथे वियूं या रसूल अल्लाह। यार दोस्त मिलनि था किथे, दोस्त कंहिं में माइट को अचे थो त घर जे सोढ़ा आहिनि या घर में ॿार आहिनि, त किथे विया आहियूं। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त फ़क़ाल फ़इदा अबैतुम इल्ला अल मजलिस फ़आतु तरीक़ हक़, जे ज़रूरी तव्हांखे वेहणो आहे त वेहो, पर इन रस्ते जा, इन वाट जा, इन घिटीअ जा, इन जो हक़ पूरा कयो। त सहाबिन चयो, रसूल अल्लाह, क़ालू वमा हक़्क़ु तरीक़ या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह इन रस्ते जो कहिड़ो हक़ आहे। क़ाल गद्दुल बसर, पहिरियां नज़र तव्हां पंहिंजी संभालियो, जो आयो वियो उन ॾे न ॾिसो। ॿार हूंदा, मायूं हूंदियूं, लेडीज़ हूंदियूं, नंढा वॾा हूंदा, जंहिं ते ॾे ॾिसणु, इहो उन्हनि खे तकलीफ़ ॾींदी, यानी पंहिंजी नज़र खे महफ़ूज़ रखो। वरी पोइ वक़फ़ुल अदा, यानी कंहिंखे तंग न कयो, मिसाल घिटी सोढ़ी न थिए, किचिरो न उछलायो, या ते वेहो था त टहक कजो, पाड़े माण्हुनि खे जेके अचनि वञनि उन्हनि खे तकलीफ़ न थिए, या पाड़े वारा आहिनि जंहिंजे भिचे पर समय त उन्हनि खे तकलीफ़ न अचे, इहो बि उन्हनि जो हक़ आहे त उहो सुकून सां रहनि पंहिंजे घरनि में या वाटनि में। या उहो लेडीज़ वञनि बि थियूं, तव्हां टहक कजो न, तव्हां वॾे आवाज़ सां कहिड़ा बि लफ़्ज़ कढो, त इहो न, इहो वक़फ़ुल अदा वरद्दुस्सलाम, ऐं सलाम, आयो वियो तव्हांखे सलाम करे, तव्हांखे उन्हनि जो सलाम उनखे विराइणो आहे। वरी ॿियो बि छा, वल अम्रु बिल मारूफ़ वन्नही अनिल मुनकर, हाणे अम्रुल मारूफ़, इंसान जेको का ॾिसो था का ग़लति शइ थिए थी त तव्हां उनखे सिधो करिणो आहे। जहिड़ो थो थिए वॾनि था माण्हू या केरु कंहिंजो हक़ खाए थो, जे तव्हां वाट ते वेठा हो त तव्हां ते फ़र्ज़ु आहे त तव्हां उन्हनि खे, जे ज़ालिम खे झरणो आहे, जंहिंसां ज़ुल्म थो थिए उनखे हक़ वठी ॾियणो आहे। इहे आहिनि रस्ते जा हक़। ऐं हदीसूं तमामु घणियूं आहिनि, असीं मुख़्तसर ई, छो जो हाणे क्लिपूं सुफ़ा नंढियूं, सो चऊं था त इंसानु इहो सोचे सघे, कोशिशि करे त पहिरियां न वेहे रोड रस्तनि ते, वाटनि ते, अचण वञण माण्हुनि जी जॻह, छो जो उहो रोड ते अचणु वञणु रस्तो जेको आहे उहो सभिनि माण्हुनि जो हक़ आहे, उतां अचणु वञणु लंघणु। ऐं ज़रूरु मायूं लंघंदियूं त तव्हांजी नज़र पवंदी, मायुनि खे बि परेशानी थींदी त हीअ वेठा आहिनि मर्द, सो इहो बि न आहे, इंसानु कोशिशि करे न वेहे, पर जे वेहे थो त उहो पंहिंजा हक़ पूरा करे, ऐं जे मजबूरी खां वेहे त थोरो वेहे, ऐं जंहिं जाम जल्दी पोइ पंहिंजो कमु पूरो थी वञे त पोइ निकिरी वञे उतां। छो जो नौजवान जे वेहंदा त उलमा चवनि था, जिन 4-5 नौजवान वेठा त ज़रूरु त लेडीज़ लंघंदियूं, जे तव्हां नज़र पाण हेठि कंदव त लेडीज़ जो उन्हनि खे बि तकलीफ़ थींदी, ज़रूरु उन्हनि जूं छोकिरियूं या मायूं हूंदियूं, तव्हां छोकिरनि नौजवाननि नज़र करे ॾिसंदियूं, त इते नुक़सानु थींदो। तॾहिं इस्लाम में असांखे इन शइ जी झल आहे, जे वेहनि था त माण्हू पासे ते थी वेहे, रोड रस्ते खां अचण वञण खां अहिड़े पासे, यानी थोरो पासो हुजे, ऐं रोड बि सोढ़ो न थिए। अॼु घिटी आहे त घिटी में तव्हां वेहंदो त अञा सोढ़ी थींदी, त इहा बि ग़लति आहे। ऐं सलाम अचे वञे जेको माण्हुनि खे, उन्हनि खे बि ज़रूरी अदा करिणो आहे। ऐं रस्ते में माण्हू जे वेहनि था त उते के सिगरेट उछलाईंदा, या को थधा पीअंदा उछलाईंदा, या टिशू पेपर उछलाईंदा, इहो बि नाहे करिणो। जो नबी करीम चयो आहे, इदा इमाततुल अदा अन तरीक़, रस्ते में को किन नाहे करिणो, किचिरो नाहे करिणो, यानी इहो बि असांखे हिकिड़ो अदब सिखणो आहे। ॿियो इआनतुल मुहताजीन, रस्ते में वेहंदो, ज़रूरु को माण्हू को सामान खणंदो, न खणी सघंदो त उनखे उथी हथ हमराई करणी आहे, को सामान लाहे थो त उनखे लहिराइणो आहे, त इहो पाड़े वारनि जो हक़ आहे, ऐं रस्ते जो बि हक़ आहे। ऐं जे माण्हू वञे थो ओॾे को वेहण जे लाइ दोस्तनि सां यारनि सां, त असांखे इस्लाम जो इहो हक़ आहे त वॾे आवाज़ सां न ॻाल्हाए, छो जो इहो झल आहे इस्लाम में। ऐं जे
खिलंदो बि न वञे, टाक बि न ॿुधजनि, छो जो इहो जाइज़ न आहे शरीयत में। इहा रिवायत आहे सही बुखारी में इहा रिवायत सही बुखारी में सही आहे। हिन में उलमा चवनि था त जे कंडा वंडा जेके रस्ते में आहिनि उहे इंसानु पासे ते करे छॾे, इहो बि सदक़ आहे। वाट खां जिते माण्हू वेहे थो कोशिशि करे त उन यानी इन किन ॿिन न थिए उन वाट में, यानी इंसान खे इन वाट में या जिते रस्ते में वेहे थो उन रस्ते खे बि सिधो करे। जे खॾो वॾो आहिनि, पथरनि खे पासे ते करे, जे रस्तो सोड़ो आहे त कोशिशि करे उनखे वेकिरो करे। इहो शरीयत जो हिकु हुक्म आहे अलाह जे तरफ़ां। इंसानु असुलु कोशिशि करे त जे वेहणो आहे त थोरो माण्हू या घर में अंदरि वेहे या मस्जिद में वेहे। मस्जिद में जे सुठियूं ॻाल्हियूं करणियूं हुजनि, दीन जूं ॻाल्हियूं करणियूं हुजनि त मस्जिद में वेहे। जे दुनिया जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि त पोइ ठीकु आहे घर वञे। जे घर वञण जो न आहे, ओतिरो माण्हू पराओ माण्हू आहे त पोइ थोरो पासे ते वञे, रस्ते खां वाट खां थोरो पासे ते वञे। इहो इस्लाम जो असांखे हुकुम आहे। इस्लाम ॾिसो न, हर इंसान जी हर शइ में असांखे इस्लाम असांखे अदब सेखारे छॾियो आहे। अदब ऐं एहतराम, जीअं इंसान को ठुप वॾाई न हुजे त ॿियनि खे बि तकलीफ़ न ॾिए, ऐं कुर्ब मोहबत हुजे विच में। हदा वल्लाहु आलम सवाब सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।